एतिरो ई मोटो, 5 खां 6 ताईं एतिरो ई फ़ासिलो, वरी 4 आसमान एतिरो ई मोटो, 6 खां 7 ताईं एतिरो ई फ़ासिलो, वरी 7 आसमान एतिरो मोटो, फरमाई ज़मीन खां 7 आसमान ताईं महबूब किबरिया जेतिरो सफ़र कयो, एतिरो ई डबल सफ़र अञा पाण अॻिते तय करेगा। वरी रातों रात में यो सफर पूरो करे जन्नत और दोज़ख, अर्श मजीद, सिदरा ऐं बैतुल मामूर ऐं अल्लाह जो निशानियों ॾिसी बैतुल मुक़द्दस में नमाज पढ़ाई, वरी रातों रात में सही सलामत महबूब मोहम्मद मक्के में पहुंची वियो। दुनिया चवंदी आहे न दुनिया चंड ते पहुती आहे, भला जेके चंड ते पहुता उहे चंडा वापस आया या कोन आया? ये जो विया त खंभजी विया, अलाए पहुता अलाए कोन पहुता, वापस कोन आया। बस तव्हांजी साइंस जी परवाज़ चंड ताईं हुई, महबूब मोहम्मद अरबी जी परवाज़ अर्श मजीद ताईं हुई, जिते रब जी कुर्सी हुई। पर चंड वारा कोन पहुता वापस। महबूब मोहम्मद के रूहानी पावर रब एतिरो ॾिनो, बीठो मक्के में हो, इशारो कई चंड ॿ टुकर थी पियो। चंड ते हुकूमत कई, ज़मीन ते बि उहो असांजो आका नबी। अल्लाह जा महबूब कुरान पाक फरमाए सुब्हानल्लज़ी असरा المسجد الحرام إلى المسجد الأقصى الذي باركنا حوله لنريه من آياتنا إنه هو السميع البصير। अल्लाह जी ज़ात जे पंहिंजे बाने खे रातों रात में मस्जिद हराम का मस्जिद अक्सा ताईं पंहिंजूं निशानियूं ॾेखारियो। मस्जिद हराम का मस्जिद अक्सा ताईं ज़मीनी सफ़र जो बयान अल्लाह जे क़ुरान में आहे, अर्शी मजीद जो बयान नबी महबूब मोहम्मद अरबी जी ज़ुबान में आहे, ऐं मेराज जी सच हुजण जो बयान अबू बकर सिद्दीक़ जी ज़ुबान में आहे। अल्लाह जा महबूब जन्नत और दोज़ख जा सैर करे आया। यो दोज़ख जो जन्नत जो जेको सैर कयो, यो अर्श ते पहुची पो कयो या पहिरीं कयो? इहो समझो। अल्लाह जा महबूब जने सिदरतुल मुंतहा जे मकाम ते पहुता, उतां खां जन्नत जो सफर, दोज़ख जो सफर, वरी सिदरतुल मुंतहा खां अर्श मजीद जो सफर कयो। जन्नत हेठा अर्श मथे आ, मुसलमान जन्नत में वेंदा, महबूब मोहम्मद अर्श मजीद ते पहुतो। जन्नती जन्नत में वेंदा, अर्श ते कोन वेंदा। महबूब मोहम्मद अर्श ते पहुतो जो जन्नत खे बि क्रॉस कई, वक्त खे बि क्रॉस कई, ज़माने खे क्रॉस करे उन जाइ ते पहुतो जिते कोई न पहुतो। महबूब जुत्तीअ सूधो अर्श मजीद ते पहुतो। पोइ इहो नबी नथो वणे, वणे थो भला हुनजो तरीक़ो नथो वणे, नबी जो तरीक़ो नथो वणे। नबी दाढ़ी रखी इहो असांखे नथो वणे, नऊज़ बिल्लाह। सो असीं मुस्लमान आहियूं पर नबी हीअ शइ असांखे कान थी वणे। नबी मथो ढके हलंदो, नऊज़ बिल्लाह, इहा असांखे कान थी वणे, तॾहिं असीं मथो गाढ़ो था कयूं। नबी वरी तहज्जुद पढ़ंदो, नऊज़ बिल्लाह, इहो तहज्जुद वरी केरु पढ़े? अरे मोहब्बत हुजे हा त तूं राति सॼी तहज्जुद में गुज़ारी आहे। मसलो ये अल्लाह जो महबूब आहे, तॾहिं असीं कामयाब थींदासीं जॾहिं असांजो बि महबूब थींदो। ॻाल्हियुनि सां न, अमल सां। उथंदे वेहंदे तरीक़ो नबी पाक,
पंहिंजे छोकरनि में, पंहिंजे न्याणियुनि में, पंहिंजे घर में, पंहिंजे वजूद ते, पंहिंजे जिस्म ते, पंहिंजे ख्यालनि में नबी पाक जो तरीक़ो ईअं चमकियल हुजे जीअं आसमान ते सितारा पिया चमकनि, पोइ मुस्लमान मुस्लमान थींदो। अल्लाह जा महबूब जन्नत में इलाही मकाम ॾिसी आया, हिकु मकाम सिर्फ़ ॿुधाया, सिदरतुल मुंतहा ते नबी पाक जने गुस्ल कयो, पानी जो नारो हुयो, 4 नारो, चई साईं सलसबील जी नारा, ही रहमान जी नारा, ही कोसर जी नारा, हितां ज़मज़म जो वजूद आ। चई नारुनि जे मरकज़ में महबूब मोहम्मद रबी गुस्ल कयो, दिल मुबारक खे नबी पाक जी दिल मुबारक खे कजो वियो, उन पानी में ॿोड़ियो वियो, धोतो वियो, पानी खे नबी पाक जी दिल जी मोहब्बत जो पावर ॾिनो वियो, पोइ नबी पाक जी दिल वरी फिट कई वई। दुनिया खे ॿुधायो वियो त दिल खे पानी जी ज़रूरत कोन हुई, पानी खे दिल जी ज़रूरत हुई। नबी पाक पंहिंजी दिल पानी में इन करे ॿोड़ाई ताकि क़यामत जे ॾींहुं हौज़े कौसर जो जेको पानी हितां जारी आहे, मुंहिंजा उम्मती जॾहिं पानी पीअंदा त मुंहिंजी दिल मां पानी खे अहिड़ो करंट लॻल हूंदो, क़यामत रोज़ मुंहिंजो उम्मती हिकु ढुक पीअंदो त क़यामत ताईं 1000 सालनि ताईं वरी उनखे उञ बि कोन लॻंदी। नारे तकबीर, नारे तकबीर, शान मुस्तफा, शान मुस्तफा, नारे तकबीर। अल्लाह जा महबूब सारी कायनात जा सरदार नबी इमामुल अंबिया फख्रुद्दुजा शम्सुल ज़ुहा नूरुल हुदा हजरत मोहम्मद रबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जा महबूब नबी हाणे अर्श मजीद जो सफर करण खां पहिरीं जन्नत जो पानी में गुस्ल कयो। हजरत जिब्रील खां सवाल कयो, ओ जिब्रील, ओ जिब्रील, ही कहिड़ो पानी आहे? ऐं जिब्रील, ही पानी कहिड़ो, ही किथां पानी जारी थींदो आहे? हज़रत जिब्रील अमीन अर्ज़ कयो, आहे मोहम्मद, सोना नबी महबूब मोहम्मद अरबी, ही पानी जन्नत मां दाख़िल थींदो आहे। जन्नत मां पानी दाख़िल थींदो आहे, पर जन्नत मां कहिड़ी जाइ तां निकिरंदो आहे? हज़रत जिब्रील अमीन अर्ज़ कयो, साईं, उहा जाइ 500 साल मुसाफ़िरी जे बंद ते आहे। नबी पाक फरमाए, जिब्रील वो ॾिसण थो चाहियां। हज़रत जिब्रील अमीन ॾिसण जो इरादो अञा ॿुधण ॿुधी ॻाल्हि नबी पाक जे ॾिसण जो इरादो जो ॾेखारियो। जिब्रील कॾहिं ख़ामोशी इख्तियार कई। अल्लाह फरमाए, जिब्रील ख़ामोश न थी, मोहम्मद अरबी खे घुमाए अच, छो जो मेहमान मोहम्मद आ, मेज़बान अल्लाह रब्बे ज़ुल जलाल। मारे यार ॾिसां त सही, पोइ वरी जब अचनि कारी त पोइ भले हीअं ॾिसां, पोइ रमज़ान मुजाहिद खे त ॾिसां और ते करे ॾिसो पिया न मूंखे, आऊं तव्हांखे ॾिसां पियो। जज़ाकल्लाह, पूरो गौर। अल्लाह जा महबूब जन्नत में पहुता। जिब्रील अमीन ॿुधायो, साईं, क़यामत जे ॾींहुं जेका हौज़े कौसर तव्हां प्यारींदो, उहो पाणी सिदरतुल मुंतहा तां जारी आहे, ऐं सिदरतुल मुंतहा में पाणी जन्नत मां जारी आहे। साईं जन पुछा कई, पोइ जन्नत में किथां जारी आहे? पुछा करण ते जिब्रील अमीन ॿुधायो, साईं, पाणी जे नारुनि जे पाड़ में हिकिड़ो नूर जो कुब्बो आहे, जंहिं नूर जे कुब्बे में अंदर को कारखानो आहे, जंहिंमें बरकत सां अल्लाह जे अमर सां पाणी ठहंदो वेंदो आहे, जन्नत में जारी थींदो वेंदो आहे, सिदरतुल मुंतहा तवंदो वेंदो आहे। साईं फरमाए, पोइ मां उहो नूर जो कुब्बो ॾिसण थो चाहियां। जैसे हलो जैसे पर या 500 सालनि जी मूंसां अल्लाह फरमायो, जिब्रील बुराक ते विहारे, बुराक खे हकलण तुंहिंजो कमु आहे, महबूब मोहम्मद चवनि सुभान अल्लाह। दर खोलियो, अंदर वञण थो चाहियां।
जिब्रील अमीन अर्ज कयो भाई फज़ाइल मसाइल कोन ये फज़ाइल मसाइल कोने पूरो तवज्जो जिब्रील अमीन अर्ज कयो तफसीर हक्कानी में लिखियल हिकिड़ी नहर पई वहे अल्लाह जे हाज गोल दायरे मां ॿियो ॿी नहर पानी जी पई वहे रहमान जे मीम जे गोल दायरे मां टी नहर पई वहे रहीम जे मीम जे गोल दायरे मां चौथी नहर पई वहे अल्लाह ॿुधायो महबूब ही पानी जेको ठहे पियो उहो बिस्मिल्लाह जी बरकत सां पियो ठहे पंहिंजी उम्मत खे पैगाम ॾिजां जेको बिस्मिल्लाह सां ताल्लुक गहरो रखंदो क़यामत जहिड़ी इन पानी मां ज़रूर ढुक पानी जा प्यारी बसास महराज जो ॿियो सबक ही आहे त हर कम जे शुरू में बिस्मिल्लाह पढ़जे कुल्लु अमरिन जी बाल लम युब्दा बिस्मिल्लाह फहुव अबतर हर कम जे शुरू में पहिरीं जे बिस्मिल्लाह ना है पढ़ियल त उहो कम कटियल आहे उहो कम अधूरो आहे उहो कम बेबरकत जो आहे पर जंहिं कम में तव्हां बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम पढ़ंदो रब पंहिंजी कुदरत सावण में एॾी बरकत विझंदो जेका तव्हांजे ख़्याल खां मथे हूंदी अल्लाह जा महबूब जन्नत और दोज़ख जो सैर करे सिदरतुल मुंतहा ते आया सिदरतुल मुंतहा ता रफ जे जरिए अगते आया रफ जो मकाम आयो रफ जे मकाम यानी नूरानी लिफ्ट ते नबी पाक कदम रखो हज़रत जिब्रील सिदरा ते रहिजी वियो अल्लाह जा महबूब अर्श मजीद जो सफर तन्हाई में पिया कनि अधु रस्ते ते जॾहिं नबी पाक पहुता तॾहिं ही आवाज ॿुधण में आयो आवाज ही ॿुधण में आयो त या मोहम्मद या मोहम्मद या मोहम्मद किफ या मोहम्मद फ़इन्ना रब्बक युसल्ली ऐ मोहम्मद भी तुंहिंजो रब नमाज़ पढ़ी रहियो आहे ऐ मोहम्मद भी तुंहिंजो रब नमाज़ पढ़ी रहियो आहे नबी पाक हैरान थी विया रब त नमाज़ पढ़ण खां पाक आहे पोइ रब जी नमाज़ कहिड़ी ॿिए नंबर ते इहो आवाज़ ॾियण वारो अबू बकर सिद्दीक़ जो आवाज़ हो हिते अर्श जे मक़ाम ते जिते जिब्रील बि रहिजी वियो उते अबू बकर जो आवाज़ कीअं पहुतो ये ॿ हैरान शुदा ॻाल्हियूं आहिनि पूरियूं हैरान ताजुब कुन ॻाल्हियूं आहिनि अबू बकर चयो किफ़िया मोहम्मद फ़इन्न रब्बक युसल्ली वरी रब जी नमाज़ इहो लिखी चलो अर्श ते वञा पोइ रब खां पुछंदुसि इहो सोचे मथे चढ़िया पोइ पुछा कयूं ऐं अल्लाह जॾहिं नबी पाक ही अर्ज़ कयो अत्तहियातु लिल्लाह व सलवात व तय्यबात अल्लाह माली इबादतूं भी तुंहिंजे लाइ मुंहिंजूं बदनी इबादतूं भी तुंहिंजे लाइ मुंहिंजी कोलियूं फेली इबादतूं भी तुंहिंजे लाइ अल्लाह फरमाए अस्सलामु अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाहि व बरकातुहू ऐ नबी तुंहिंजे मथां अल्लाह जो सलाम हुजे ऐ नबी तुंहिंजे मथां अल्लाह जी बरकत हुजे ऐ नबी तुंहिंजे मथां अल्लाह जी रहमत हुजे तॾहिं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोईंदे अखियुनि मां पाणी हारे इहो महसूस कयो त मुंहिंजा जलवा मूंखे रहमत कुर्बन मोहब्बत जा जलवा त मिली रहिया आहिनि पर मुंहिंजी उम्मत बेगानी उनखे बि मिले तॾहिं अल्लाह जी दरबार में अर्ज़ कयो अस्सलामु अलैना व अला इबादिल्लाह सालीहीन ए अल्लाह रुगो रहमत बरकत मूंखे न
मुझी गुनहगार उम्मत ते भी सलाम हुजे। जो सवाल यो कयो या अल्लाह तू भी नमाज पढ़ंदो ही छा? तू तो नमाज इबादत का पाक कहीं तने अल्लाह फरमाया आओ नमाज कोन पढ़ंदो आया पर मुझी नमाज इहा हुंदी आ जो हिते अर्श ते वेही तुंहिंजो पियो ज़िक्र कंदो आया, तुंहिंजो पियो बयान कंदो आया, उते पियो रहमतूं मोकिलींदो आया। इहा मुंहिंजी नमाज है। अच्छा या अल्लाह वो अबू बकर सिद्दीक जो आवाज रफ रफ जे नूरी पर्दन में बुधन में आयो तने अल्लाह फरमाए आओ यको जिब्रील तो सां गॾु हो सिदरा ते रहिजी वियो तू अकेलो पे आए तुझे दिल में असां ॾिठो अलीमुम बिज़ात सुदूर खुदा कादिर मुतलक बादशाह रब्बुल आलमीन मर्जी जो मालिक बेनियाज़ो बेपरवाह अल्लाह जिनजी दिलनि ते नज़र आ रूहन दे नज़र आ अंदर जे ख्यालन दे नज़र आ दिमाग जे पर्दन जे अंदर खुफिया राज़न दे नज़र आ उन्हें रब फरमायो मां तुझे दिल में ॾिठो त तो अकेलाइप पे महसूस कई, तन्हाई पे महसूस कई। वो तव्हां पाण ॾिसंदव न तव्हां सां गॾु को गाॾी में गॾु हुजे को साथी पोइ जॾहिं उहो स्टाफ अचेस लही वञे पोइ तव्हां अॻिते वेंदव न त थोरी तव्हांखे अकेलाइप 2-3 मिंटनि लाइ महसूस थींदी। तव्हां चवंदो हो त साईं हाणे अलाए केॾां हलाई वियो हल ठीकु आहे हाणे अकेलो थी रहे साईं जन अकेलाइप महसूस कयो ऐं अल्लाह फरमायो जॾहिं अकेलाइप महसूस कंदा आहियूं तॾहिं असां उनजी दिलि में जेका सभ खां वेझे में वेझी शइ हूंदी आहे उनजो तज़किरो छेड़े छॾींदा आहियूं। हज़रत मूसा जादूगरनि लखनि जे विच में जेॾीमहिल पाण खे अकेलो पे सम्झो न त उन सां गॾु जेका शइ हूंदी हर वक़्तु साथ में लठ असां उनजो तज़किरो छेड़े छॾियो वमा तिल्क बियमीनिक या मूसा हथ में छा अथई जेका वेझे में वेझी शइ हुई उनजो तज़किरो छेड़े छॾियोसीं। मां ॾिठो ऐं मोहम्मद तूं बि अकेलाइप पे मां पोता वरी साईं जन के सूखड़ी मिली। कहिड़ी सूखड़ी मिली? नमाज। घणा वक़्त? 50 वक़्त। घणा? माफ़ न थे न मज़ो पोइ थे हेॾियूं माफ़ थियूं पोइ बि माण्हू पढ़ण लाइ तयारु कोन। दिल में ख्याल कोन ईंदो यार ही बच्चन खां सवाइ कीअं वणंदा। उनजा बच्चा बुख थियनि घर में मानी कान्हे तूं हिते हिनखे ढो करे पियो खाराई। पहिरीं महिमानी इहा आहे त महिमान खे उहा शइ अता कजे जो बच्चनि सां गॾु वञी खाए। पहिरीं महिमानी इहा आहे। सिंध में असां हलूं था मुख़्तलिफ़ सूबनि में असां किन किन इलाइक़नि में ख़ैरात जो ॿियो तरीक़ो ॾिठो आहे। उहो तरीक़ो इहा देगूं हूंदियूं भत जूं हर को पंहिंजो थांव घणा खणी अचे थाल खणी हलियो वञे बच्चनि सां गॾु वञी खाए इहा ख़ैरात क़बूल थी। बच्चा बुख ते त हिते पाटोड़ा भत जा ही पियो खाए हिनखे वणंदी बच्चनि खां सवाइ इस दुनिया में सिंध ऐं अल्हम्दुलिल्लाह मूं पंहिंजी मस्जिद में खेबर में रमज़ान शरीफ़ में असांजो हिकिड़ो पोतार लाराईंदो जो देगूं ख़ैरात कंदो पोइ मूं हुनखे ॾिस ॾिनो तो हीअं कर माण्हू न घुराए ख़ैरात जूं 21 देगूं थाल भरे हर घर जे दर ते पहुचाए को घर ठलो न रहे। माण्हू खाईंदा बच्चा खाईंदा न्याणियूं खाईंदा सभु माइरियूं भेनरूं खाईंदियूं सवाब सभिनी जो तव्हांखे मिलंदो। ही बि ख़राब कोन्हे ही बि आराम कोन मतारी सुभाणे चओ त ही जेको कयूं इहो हिनखे तॾी वियो मौलवी ऐं त सिंध जी सिस्टम जी ॻाल्हि थो करियां तो मेहमान जो तो वटि अचे मिसाल थो ॾियां उनखे खाराई प्यारी मच्छूं बाकरा सभु कुझु खाराए फ्रूट ऐं कस्टर्ड रवानो करी बच्चा उनजा बुख ते हुजनि उनखे मानी कीअं वणंदी। महबूब मोहम्मद अरबी खे अर्श मजीद ते ख़ुदा घुरायो रहमतो बरकतो सादतो इज़्ज़तो अज़मतो तौक़ीर ऐं बुलंदी मिली तॾहिं नबी पाक जी उम्मत हेठि हुई महबूब खे इहा इज़्ज़त कीअं वणंदी तॾहिं महबूब चई वरितो अस्सलामु अलैना रुगो
लूत सलाम न पहुंची गुनाहगार उम्मत अल्लाह समझी वियो ते अल्लाह फरमायो न मेराज तोखे हिते बि ॾियां थो पर पार्सल करे उम्मत लाइ खणी वञ मथो सजदे ते रखी सजदे में मथो रखी चवंदा सुभान रब्बियल आला त मज़ो उहो ॾींदो सांस को तोखे मेराज अर्श ते ॾिनो अथऊं तू ईंदे बाज़ार में बच्चन लाइ सामान वठी ईंदे महबूब अर्श ते वेंदो उम्मत लाइ सामान वठी ईंदो आहे पोइ जॾहिं न तूं बाज़ार मां रांदीका वठी आए कलाक खन गुज़रियो ॿारनि भञी छॾिया पोइ वरी तुंहिंजो मज़ो ॾिस लोह जा के तव्हांखे रांदीका हुजनि हींअर वठी हींअर ई भञी छॾियो चढ़ी पई न चढ़ी पई न नबी पाक अर्श मजीद तां तुंहिंजे लाइ रांदीका ऐं सामान निमाज़ जो वठी आयो नथो पढ़ी छा नबी पाक खे ॾुख कोन थींदो जो मुंहिंजी उम्मत बेनिमाज़ी आहे क्या मजनी कीले उम्मत के अॻियां प्यारींदा मुहम्मद हीअ थी तुंहिंजी उम्मत बेनिमाज़ी पूरो तवज्जो कयो ॻाल्हि ख़तम कयो 50 वक्त मिलियूं निमाज़ूं इते हाणे इख्तिताम हो घणियूं निमाज़ूं मिलियूं 50 साईं जन तोहफ़ो खणी हेठि लथा 7 आसमान ते हज़रत इब्राहिम हो 6 आसमान ते हज़रत कलीमुल्लाह घणो कलाम करण वारो मूसा अलैहिस्सलाम साहिब तौरात वो बीठो चई को सूखड़ी का पाखड़ी को सरप्राइज को गिफ्ट को हदियो को तोहफ़ो मिलियो जी अज माशाअल्लाह बचड़न कुरान शरीफ ते पूरो कयो हाफिज साहब कुरान पढ़ायो हिनन बचड़न कुरान पढ़ियो अज पूरो कयो थन अज हिनन के गिफ्ट में अल्लाह जा कुरान मिलंदा नबी के मेराज में नमाज मिली अज हिनन के कुरान पियो मिले ये वडी मेहनत है जदो चाहदा हिन पढ़ण पढ़ाइण में 3 सवाब 3 शख्सन के सवाब एकड़ो पढ़ण वारे के ॿियो पढ़ाइण वारे के टियों वरी इंतजाम करण वारे के बराबर बराबर अखर अखर ते अजुर साईं 100 रुपया ॾियां थो ही लॻाए छॾ साईं पगार मौलवी साहब खपे 500 रुपया हर महीने तव्हां मूंखां वठिजो ॿियो थो चए साईं 300 आऊं ॾींदुसि चओ थो चए 100 आऊं ॾींदुसि अरे जेको 100 रुपया महीने ते ॾेई छॾी न इंतज़ाम हलियो पे पगार हली पे पढ़ाई हली पे बच्चन जो पेशमाम जो गुज़र थियो पे पढ़ाई भी खूब कई पे इन जे अखर अखर मिंट सेकंड जो सवाब उनखे मिलंदो जंहिं तावन कयो अंग्रेज जे आसरे मदरसा कोन था हलन अल्लाह जे आसरे था हलन अल्लाह वरी अबाबीलन के खिदमत में लगाए छॾींदो आहे हिफ़ाज़त अल्लाह पियो करे मोहम्मद जी गार में पर खिदमत कोरीअड़े जी लगाई मदरसन के हलाइण वारो अल्लाह खिदमत में तो जहिड़े मूं जहिड़े ग़रीबन खे लगाए छॾे चए इन किथे मदरसो हुजे इलाइक़े में तावन भरपूर कंदा कयो बिना घुरण जे चओ इंशाअल्लाह हींअर कोन तो चाव चंदो करे इंशाअल्लाह तो ज़ोर सां चओ घणियूं निमाज़ूं मिलियूं 50 हज़रत मूसा पुछा के सही नमाज हा सही 50 निमाज़ूं मिलियूं आहिनि माशाअल्लाह 50 साईं माण्हुनि जी फितरत खां ऐं वाक़िफ़ आहियां तो माण्हू कोन पढ़ंदी 50 कुछ घटि कराए अच उम्मत ते बोझ थींदो न्यारियो पिया न मोड़े असांजो हिकिड़ो ॾिंगो मौलवी हुन वाइज़ में कयो वाइज़ में चई त मूसा अलैहिस्सलाम चयो माण्हू वॾा हरामी ते कोन पढ़ंदी मां अठ करे घटि करायसि पोइ आऊं त ईअं नथो चई सघां ऐं अदब जा लफ़्ज़ थो ॻाल्हायां त फितरत खां वाक़िफ़ आहियां माण्हू कोन पढ़ंदा महिरबानी करे तव्हां थोरा घटि कराइजो हज़रत जिब्रील अमीन नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत मूसा कलीमुल्लाह सां मुलाक़ात करे पोइ मथे विया हिकिड़े चकर में घणियूं माफ़ थियूं ॿियो आलिम लिखियो आहे 5 माफ़ थियूं लेकिन मौलाना मखदूम हाशिम फटवी मुहद्दिसुल असर रहमहुल्लाह अलैह लिखियो त हिक चकर में 10 माफ़ थियूं बाक़ी घणियूं बचियूं जल्दी हिसाब करे 40 वरी ॿिए चकर में 10 ॿियूं माफ़ थियूं 30 में वरी 10 ॿियूं माफ़ थियूं वरी 10 ॿियूं माफ़ थियूं बाक़ी 10 बचियूं हज़रत मूसा जो साईं इन्हनि जो बि अधु कराइजो साईं फरमाया मूंखे शर्म थो अचे चङा साईं इन जो अधु कराइजो
अल्लाह जा रसूल मथे विया, अल्लाह वरी उन्हनि जो अधु करे पंज करे, पोइ अल्लाह फरमायो जेको लिखियल आहे सो लिखियल रहंदो, ला तब्दील लिकलिमातिल्लाह, अल्लाह जा कलाम, अल्लाह जा ॻाल्हि, अल्लाह जो फैसलो, अल्लाह जो चयल, अल्लाह जो फरमान, अल्लाह जो कौल, अल्लाह जे जारी करदा फरमान करे न ग़लत थींदो न मिटजंदो न तब्दील थींदो, बसि लिखियो पियो आहे 50 उम्मत खे पैगाम ॾे पढ़ंदो 5 वक़्त तव्हांजे आमाल नामे में 50 नमाज़ुनि जो सवाब लिखाए छॾे। इते ॿ ॻाल्हियूं आहिनि, ईअं न सम्झो हिकिड़ा चवनि था उलमा ज़ाहिरी उलमा फ़िक़ही चवनि था त 45 माफ़ थी वियूं, 5 बाक़ी फर्ज़ आहिनि। उलमा बातिन आले तसव्वुफ उलमा फरमाइन था त 45 के माफ़ न समझो, बल्कि इन्हनि 45 जी जाइ ते सुन्नतूं नफ़िल हणी 45 रकातूं पूरियूं करे छॾियो, हेॾा फर्ज़ नमाज़ूं पूरियूं कयो, होॾा सुन्नतूं नफ़िल वितर ॿियूं रकातूं तहजुद इशराक चाश्त अवाबीन मिलाए सिलाए 45 जो तइदाद पूरो करे रोज़ानू 50 रकातूं रब जे अॻियां पेश करियो, ताकि नबूवत जे मेराज सां तव्हांजो ही ताल्लुक़ जो तव्हांखे जुरत ई कोन थींदी किथे गुनाह करण जी। जेको माण्हू गुनाहगार आहे, बीमार आहे, गुनाहनि जो तक़वा नथी थिएसि, वो हीअं करे 5 वक़्त फर्ज़ पढ़े, 45 नफ़िल पढ़े रोज़ाना। चलो उनमें सुन्नतूं मिलाए, ज़ोर असर मगरिब इशा फजर जो नफ़िल भी मिलाए, वितर भी मिलाए, तहज्जुद भी मिलाए, चाश्त भी मिलाए, हाँ ॾिस घणो थियो, बाक़ी जेके खुटनि उहे इज़ाफ़ी नफ़िल पढ़ी 45 पूरा करे, पोइ ॾिसो त तव्हांखे क़ुरान जेका बिशारत ॾिनी आहे इन्न सलात तन्हा अनिल फ़हशाए वल मुनकर, पोइ ॾिसो तव्हांखे क़ुरान निमाज़ बेहयाई ऐं बुछड़नि कमनि खां रोके थी या कोन थी रोके। इन करे पाण निमाज़ रुगो पढ़ूं न, बल्कि निमाज़ सां मुहब्बत करे, वो कॾहिं तॾहिं थींदी निमाज़ सां इश्क जॾहिं 2 कम कबा, हिकु गुनाहनि खां बची ज़िंदगी गुज़ारवी, हर गुनाह खां नफ़रत, गुनाह खां पासो, हर वक़्त तौबा, ऐं ॿियो निमाज़ घणी पढ़जे, जॾहिं घणी पढ़ंदी न फुड़ो फुड़ो नेठ पत्थर खे सोड़ाक कंदो, तुंहिंजो फुड़ो फुड़ो किरंदो वेंदो पाणीअ जो, पत्थर खे सोड़ा कंदो, तूं दरिया वाहे नमाज़ जा नफ़िल फर्ज़ वितर वाजिब चाश्त अवाबीन ये नमाज़ूं पढ़ी त ॾिसो, पोइ ॾिसो नूरानियत केॾी थी थिए। चओ इंशाअल्लाह निमाज़ सां मोहब्बत कबी करे, हे निमाज़ जो महीनो आहे, मेराज जो महीनो निमाज़ जो महीनो आहे, रमज़ान जो महीनो क़ुरान जो महीनो आहे, ऐं ज़कात जो महीनो आहे। दुआ कयो अल्लाह से असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ ॾे। अदा ये तॾहिं थी सघंदियूं शयूं जॾहिं असीं इस्लाम खे पावर ॾियण जे लाइ महिनत ऐं जदोजहद आलिमनि सां गॾु करियूं। साहब इकराम जो हिकिड़ो कानून हो, जिते भी फातिह थींदा हा घोड़ा दौड़ाए, जे मुल्क ते काबिज़ थींदा हा काबिज़ थियण महिल ई इस्लामी कानून नाफ़िज़ करे छॾींदा हा, पोइ वाइज़ कंदा हा, पोइ तबलीगूं कंदा हा, पोइ किताब पढ़ंदा ई पढ़ाईंदा हा, पहिरीं इस्लामी कानून नाफ़िज़ कंदा हा। पढ़ो तारीख सिनान इब्ने मुस्लिमा जी, रोडस में दीन कंहिं पहुचायो, शेखलिया में दीन कंहिं पहुचायो, अफ्रीका जे जज़ीरनि में दीन कंहिं पहुचायो, पेशावर जे पठाननि खे इस्लाम कंहिं पढ़ायो, ऐं कीअं इस्लाम नाफ़िज़ थियो। अफगानिस्तान में 12,000 जो लश्कर अमीर मुआविया मोकिलियो, कीअं उते फातिह थियो, ऐं कीअं केसारिया जे शहर में इस्लामी कानून नाफ़िज़ कई। साहबी हमेशा पहिरीं इस्लामी कानून नाफ़िज़ करे पोइ मथां दीन जी तबलीग। असां तबलीग त करियूं पिया, वाइज़ त करियूं पिया, पर दीन इस्लाम जो कानून हिते नाफ़िज़ कोन करे सघिया आहियूं। असीं चाहियूं था हिकु जमात मैदान ते निकितल आहे, जमीयत उलमा इस्लाम। जमीयत उलमा इस्लाम हक़ वारनि बुज़ुर्गनि अहलुल्लाह वलियनि जी जमात थई।
वो मैदान ते निकतला कायद जमीयत हज़रत मौलाना फज़लुर रहमान साहब नारो हणी मैदान ते लही चुको आहे लखे आलिमुनि जी क़यादत में लगी चुका आहिनि हाणे अज़म करे चुका आहिनि इंशाअल्लाह जेका कुर्बानी ॾियणी पई ॾिबी जेल भाणा पिया त भरबा माल जी कुर्बानी ॾियणी पई त ॾिबी औलाद जी कुर्बानी ॾियणी पई त ॾिबी पैसनि जी कुर्बानी ॾियणी पई त ॾिबी पर हाणे पेर पोइ ते कोन कबो हिन पाक धरती तां कादियानियुनि जी पलीताई खे सफ़ायो करे हिन धरती ते पाक कुरान मजीद जो निजाम नाफिज कराए तो इंशाअल्लाह आलिमन जो साथ ॾींदासीं ॾींदो न साथ आलिमन जो 26 मार्च सॾ ते इस्लामाबाद में त हलंदो इंशाअल्लाह खूब मदरसनि जी पुछ भराई करियो दीन घणी मस्जिदों ठहरायो घणा मदरसा हलायो ताकि दुनिया जो कुफर चए तो मदरसा न हुजनि असीं उन्हनि खे बुझो ॾेई कादियानियुनि ऐं यहूदियुनि खे साबित करे ॾियूं मदरसा बि हूंदा इहे ॿार पटका बि पाईंदा हाफ़िज़ थींदा मदरसा मचंदा जलसनि लाउडनि में अल्लाह जे क़ुरान जो वाइज़ हूंदो तबलीगूं हूंदियूं मर्कज़ हूंदा हर शइ हूंदी इंशाअल्लाह हिते ग़ुलामी कादियानियुनि जी क़बूल न कबी हिते ग़ुलामी महबूब मोहम्मद अरबी जी थी नारे तकबीर तो इंशाअल्लाह मेहनत इंशाअल्लाह मुझे को चयो अल्लाह से पंहिंजी बारगाह में कबूल नहीं मंजूर।